अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मैरिज किचन। अॼु असां मैरिज किचन में तव्हां सां शेयर करण वारा आहियूं इफ्तार स्पेशल रेसिपी जंहिंजो नालो आहे चिकन ड्रम स्टिक्स। ही रेसिपी ठाहिण लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां मैदो विधो आहे 4 टेबल स्पून, कॉर्नफ्लोर यानी मकई जो अटो विधो आहे 2 टेबल स्पून, वाइट पेपर पाउडर विझूं था 1/4 टीस्पून, चिकन पाउडर आहे 1 टीस्पून, लूणु विझूं था 1/4 टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। ॻढ़नि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1 टीस्पून, हेड विझूं था 1/2 टीस्पून, थूम जो पेस्ट आहे 1 टीस्पून ऐं अदरक जो पेस्ट विझूं था 1 टीस्पून। हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे विझूं था 2 अदद अंडा ऐं अंडा विझी वरी हिकु दफ़ो चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ असां वटि हिकिड़ो बैटर तयारु थी वियो आहे ऐं हाणे हिते असां खयां आहिनि चिकन जा लेग पीसिस 6 अदद ऐं चिकन लेग पीसिस खे इन बैटर में विझी चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं मिक्स करण खां पोइ तक़रीबन 30 मिनट्स जे लाइ मैरिनेट करे रखी छॾीनि था। जी फ्रेंड्स, तक़रीबन 30 मिनट्स जे लाइ असां चिकन लेग पीसिस खे मैरिनेट करे रखियो हुयो। हाणे हिकु कढ़ाई में असां तेल गरम कयो आहे ऐं चिकन पीसिस खे फ्राई कंदासीं जेसि ताईं त चिकन पीसिस गोल्डन थी वञनि, मीडियम फ्लेम ते। जी फ्रेंड्स, चिकन लेग पीसिस गोल्डन थी चुका आहिनि त हाणे असां लेग पीसिस खे डिश आउट कयूं था ऐं तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ थधे थियण लाइ रखी छॾींदासीं। तक़रीबन 5 मिनट्स ताईं लेग पीसिस खे थधे करण खां पोइ असां ॿीहर कढ़ाई में विधो आहे ऐं हाणे असां चिकन लेग पीसिस खे फ्राई कंदासीं जेसि ताईं त लेग पीसिस कड़क थी वञनि विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, तक़रीबन 2 खां 3 मिनट्स ताईं विचोली बाहि ते फ्राई करण खां पोइ असांजी मज़ेदार चिकन ड्रम स्टिक्स कड़क थी विया आहिनि ऐं सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहिनि। असां कयूं था चिकन ड्रम स्टिक्स खे डिश आउट ऐं उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी कॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।